अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सचाई जा सॾ वरनाइण लाइ केर बि तयारु कोन्हे, जॾहिं आवाम जे अहजनि खे लिकायो वञे थो ऐं जॾहिं कूड़ खे आम कयो वञे थो, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध समेत दुनिया जे मसलूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफॉर्म तां आवाम जो आवाज़ जग जहान ताईं पहुचायूं था। हिन इदारे खे असीं पंहिंजी मदद पाण तहत हलाए रहिया आहियूं। नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ हिन इदारे खे अव्हां जे सहकार ऐं साथ जी ज़रूरत आहे। दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो दर्द सीने में रखंदड़ कुझु साञाहवंदा हिन इदारे सां सहकार कंदा रहनि था। असांखे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं माली सहकार वसीले भरजला बणजणु चाहियो था त असां सां ईमेल वसीले राब्तो कयो। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com या वरी रेडियो जे प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल पते ते या फ़ोन नंबर वसीले असां सां राब्तो करियो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जा प्रोग्राम लाइव ॿुधंदा रहो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर रामचंद ओड बि विछड़ी वियो। हिन हसास माण्हू सां दिलि दगा करे वई, हूअ परलोक पधारे वियो। रामचंद ओड जो तारीफ़ लिखंदे ख़ूबसूरत शाइर एहसास मीरल लिखियो, दर्द जे समुंड में पई तरे ज़िंदगी, हाण कहलाए ॿीहर बरे ज़िंदगी, इश्क सकरात ऐं ज़हर खे उतजे, मौत ईंदो लड़िए चरी ज़िंदगी। सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत तख़लीकार रामचंद बि विछड़ी वियो। संदसि असुल नालो रामचंद वल्द उधब मल ओड हो। हुन ॻोठ रहीम ॾिने मीरपोटे लॻ टंडे जाम में 5 अप्रैल 1968 ते जनम वरितो। शुरूआती तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ज़रिए यूनिवर्सिटी कॉलोनी टंडे जाम मां हासिल कयाई, जॾहिं त मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल टंडे जाम फार्म, इंटर मुस्लिम कॉलेज हैदराबाद ऐं कॉलेज साइड मां BA कयाई। हुन शाइरी जी शुरूआत 1980 धारे कई हुई। पेशे जे लिहाज़ खां हूअ 1989 में उस्ताद मुक़ररु थियो। खेसि चइनि पुटनि ऐं 2 नियाणियुनि जो औलाद आहे, जंहिंमां संदसि टियों नंबर पुटु 2017 में अलाह खे प्यारो थी वियो। शाइरनि अदीबनि में हूअ मीर मोहम्मद पीरज़ादे, ताजजोए, मंज़ूर मगसी, मुस्तफ़ा नागराज, अब्दुल अब्बासी ऐं ॿियनि खां मुतासिर रहियो। हुन मुख़्तलिफ़ अख़बारनि में आर्टिकल लिखिया, शाइरी में गज़ल गीत ऐं वायूं बि लिखियाई। बुनियादी तौर गज़ल जो बहितरीनु शाइर हो। पंहिंजे मिटनि माइटनि जो चङो हो। बिरादरी जा फ़ैसिला बि कंदो हो। तबियत में खरो सचो इंसान हो। हर कंहिंखे सच मुंहं ते चई ॾींदो हो। रामचंद ओड काल 18 फरवरी 2026 ते स्कूल में ड्यूटी दौरान ॿारनि खे पढ़ाईंदे दिलि जो दौरो पवण सबबि असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। रामचंद ओड जूं सारोणियूं सारींदे भेटा पेश कंदे नई टही जी ख़ूबसूरत लेखिका सीमा चांडियो लिखियो, हा दा मञोसीं ज़िंदगी बेबका आहे, मौत जो उकाब ताड़ियो वेठो आहे, कंहिं वक़्त बि कंहिंखे बि चंबे में खणी वञी सघे थो, मगर पंहिंजनि जा ओचिता मौत दिमाग़ सुन करे छॾींदा आहिनि। असांजे समाज जो अलमियो आहे, माण्हू जेसीं ताईं जहिड़ो आहे ऐबनि ख़ामियुनि जी खाण आहे, मुंहुं पुॼाणा फ़रिश्तो थियो पवे। अॼु रामचंद ओड जे दिलि जे दौरे सबबि लाॾाणो करे वञण सां सॼी सिंध सोगवार आहे। हर अख आली आहे, मगर केसि ताईं, सुबुह ताईं, परीं ताईं, यारीं ताईं, पोइ हर को पंहिंजी पंहिंजी दुनिया में मगन थी वेंदो। कंहिंजे ॾुख करणु, रुअण, सारण या अफ़सोस करण सां न अदा राम मोटी ईंदो, न उनजी मौत जे ॾुख जी शिदत घटि थींदी। 2017 में मूं जॾहिं फेसबुक ते पहिरियों भेरो पंहिंजो ज़ाती अकाउंट ठाहियो हो, अदा राम एड थियो हो। राम उहो पहिरियों माण्हू हो जंहिं मूंखे लिखण लाइ उत्साहियो। उन खां पोइ साणसि फेसबुक, मैसेंजर, व्हाट्सअप ते कचहरियूं बि थियूं।
ॿिनि सालनि खां पोइ आदा रामचंद जी घरवारी सां दोस्ती थी वई। भाॼाई ॾाढी शफ़ीक औरत आहे। जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे भोग मज़ाक कंदियूं आहियूं। संदसि गुफ़्तगू मां अंदाज़ो थींदो हो अदा राम संदसि सिर्फ़ु वर न पर सुठो दोस्त बि हो। अहिड़ा जोड़ आसमान ते ठहंदा आहिनि जेके ज़ाल मुड़ुस हिक ॿिए जा सुठा दोस्त बणिबा आहिनि, हिक ॿिए जा राज़ रखंदा आहिनि, नाइब ढकींदा आहिनि ऐं हर हाल में खिलंदा खाईंदा ख़ुशि रहंदा आहिनि। राम सां 12 अप्रैल 2024 ते नसरी नज़म जी कहकशां प्रोग्राम में पहिरीं आख़िरी मुलाक़ात थी हुई। मूं खेसि पंहिंजो नसरी नज़म जो किताबु तोहफ़े में ॾिनो हो। गॾु वेही चांहि पीती हुईसीं, कचहरी कई हुईसीं। अदा रामचंद ओॾ सां सालनि जे तालुक़ में अलाए केतिरा ॾुख ओरिया ख़ुशियूं ओरियूं। संस इहा ॻाल्हि मूंखे वणंदी हुई। हूअ गैरतमंद माण्हू हो। कॾहिं बि कंहिं औरत छा कंहिं मर्द जे किरदार ते बि न ॻाल्हाईंदो हो। राम जी दिलि दोस्तनि जे राज़नि जो खूह हुई। हिकु दफ़ो केरु अंदरि ओरे त सम्झी कंहिं बेजान भित सां ओरियो। हुनखे मूं भाव कोठियो। हुन मूंखे भेण मञियो पर ईअं जो सॻो भाव थी बीठो। मूं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खां वठी अदबी ज़िंदगी जा ॾुख ॾोला लाहा चाढ़ा आदा राम सां वढिया, हुन मूंसां वढिया। कॾहिं मूंखे ईअं महसूसु न करायईं त हू मर्द आहे, मां औरत। मूंखे सदाईं लॻो का मुंहिंजी सखी सहेली आहे। कॾहिं ग़ैर न लॻो, कॾहिं मुख़्तलिफ़ दीन जो फ़र्क़ु महसूसु न थियो। अॼु केरु मूंखां पुछे त चवां राम जो मज़हब इंसानियत हो। अवां ॾिठो हिंदू मज़हब जे मढ़ ते मुस्लमान दोस्तनि जो ओछगारूं। अव्हां खे फ़र्क़ु महसूसु थियो, को मज़हब जो, को ज़ात पात रंग नसल जो। अॼु रामचंद जी खट जे पासे में जेके दोस्त रोई रहिया हुआ, अवां उन्हनि जे अखियुनि में लुड़क ॾिठा, मगर जेके राम खे वेझा हुआ उन्हनि खे ख़बर आहे त अॼु राम जे दोस्तनि जे दिलनि ते क़यामत टुटी आहे। संदसि दिमाग़ सुन थी विया आहिनि। हर हसास दिलि मुंहिंजे सदा मलूक भाव जो तॾू आहे। ॻोढ़नि जूं कतारूं बस नथियूं कनि। दिलि ते हथ रखी ॿुधायो, सिंध जे हिन दरावड़ शहर जे बेमुदाए ते मौत ते अव्हां खां छिरक नाहे निकितो। अॼु उहे अखियूं बि रुनियूं हूंदियूं जिन काल्ह राम खे अकेलो कयो। राम त यारनि जो यार हो, दोस्तनि सां एतिरो सचो जो जग उथली पवे राम न चवे मुंहिंजा यार कूड़ा। 15 फरवरी ते सिंधी अदबी संघ जी इलेक्शन में हाराइण खां पोइ राम उदास हो। हिकु त रामचंद जहिड़ो माण्हू अदबी संगत जे मिज़ाज जो कोन हो। जेकर बीठो त खे सिर्फ़ु हिकु वोट ॾिनो वियो। राम जहिड़े गैरतमंद माण्हू लाइ शर्मिंदगी हुई। जिन वोट न ॾिनो उहे त परावा हुआ, उन्हनि त पंहिंजे हिसे जी ओपराए राम जे दिलि जे खिसे में विधी। पर मूंखे ॾुख उन्हनि माण्हुनि जो थियो आहे जेके संदसि दोस्त हुआ। खेसि गिराठड़ी पाए हौसलो ॾियण बजाए छो मश्करियूं कयूं वियूं। या शायदि मुंहिंजी दिलि आहे जेका संदसि मौत ते हीणी थी पई आहे। उन्हनि वीचारनि खे बि कहिड़ी ख़बर त ही पहाड़नि खां पको माण्हू एतिरे ते दिलि लाहे वेंदो। वञण वारा हलिया वेंदा आहिनि, ॻाल्हियूं पियूं ॻाइबियूं आहिनि, मगर धरती हिकु ख़ूबसूरत रूह खां महरूम थी वई। हिकु ख़ूबसूरत शाइर जो ख़्यालु केर बि नथो भरे सघिजे। ऐं हाणे पेश करियूं था रामचंद ओड जी ख़ूबसूरत शाइरी। रामचंद पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखे थो, ॻोठ रली में वेढ़े शहर खणी वियो आहे, पनछण जा कोई पहर खणी वियो आहे। चार ॾिसाऊं महकाए जाम समय सां नूरी जे नेणनि जो गहर खणी वियो आहे। दिलि दीबल में मदफून करे वियो ॾाहिर, कासम पंहिंजे घर में कहर खणी वियो आहे। आज़ुर जी अख जा ॻोढ़ा केरु उखे पियो, रूह दवा जे रस्ते ज़हर खणी वियो आहे। कातल बि चवे पियो राम नदी में हो, इल्ज़ाम क़तल जो ॾेई बहर खणी वियो आहे। फरमान हो ख़ुदा जो ईमान खां मथे हो, इंसान दीन में हो पर ध्यान खां मथे हो। दरवेश थी जिए पियो माण्हू मरी चुको आहे, पूॼा जो हंध हो पर शैतान खां मथे हो। ख़ाली गिलास में हो या शोर मद जो हो, तस्वर शराब जो साकी जान खां मथे हो। डूंगर खे ॾोह जा ॾोरणा न ॾे सघी वो, महबूब पंध पंहिंजो मकरान खां मथे हो। मां शाइरी मथां उकरी राम थी वञा पर अहिड़ो अजीब आरण इम्कान खां मथे हो। जिस्म जी काइनात में आहियूं या नदी कंहिं फिरात में आहियूं, इश्क ईरान खां बि अॻिते आहे, पाण शाइर जी ॾात में आहियूं।
दर्द याकूत मां नथो निकिरे, चो पत्थर जे किरात में आहियूं। नेठि फितरत सरूर बख़्शींदी, नींहं जे हर सिबात में आहियूं। आशिकी खे इल्मु न हो शायदि, ज़िंदगी जी निजात में आहियूं। वाणकी वसी जो हो, शोर सरकशी जो हो, अक्स हो गुलाब न हो, ॾोह गंदगी जो हो। हाण हू मरी वेंदो, गोड़ गंदगी जो हो। ढेर तां ढो थी वियो, ॿार गुरगली जो हो। जिस्म हो पराओ पर सूर पंहिंजे जी जो हो। ज़माने ज़हर उगाछो, बलाऊं ख़ौफ़ में आहिनि। ज़माने ज़हर उगाछो, बलाऊं ख़ौफ़ में आहिनि। सपाणो मद मोखी जो, अदाऊं ख़ौफ़ में आहिनि। बदन जे आबशारनि जा चिटे थो अक्स पाणी में। ॾिसां थो चंड मुसवर जो, लकाऊं ख़ौफ़ में आहिनि। ख़ुदा जी शाइरी मां जिस्म जो ॾातार ॻोल्हे ॾियो। निसाबी नार जूं पागल कलाऊं ख़ौफ़ में आहिनि। मिठी औलाद जी पाले रखियो मूं इश्क पंहिंजे खे। निमाणे नींहं जूं घायल सज़ाऊं ख़ौफ़ में आहिनि। नथो मां राम खे ॼाणा, नथो मूंखे सुञाणे हू। मिटीअ धूड़ जूं कई वफ़ाऊं ख़ौफ़ में आहिनि। ही असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत शाइर रामचंद ओडखे। अवां जी समातुनि ताईं रेडियो